मूंखे कुझु फर्क़ु ॾिसण न वेठो अचे। ऐं बाबा हरदास साहिब उनखे चवनि था कि तोखे तुंहिंजे जीवन में 7 जनम तोखे कोड़ लिखियल हुयो। त छो त तूं सत्संग में आया आहीं, सेवा कई रही, तुंहिंजे सत्संग जन्म जा जेके कोड़ हुया उहे असां लाहे छॾिया। त ज़रूरी कान्हे बाबा असांखे वॾा लाइ ॾियनि, कार ॾियनि या कुझु सुठो ईअं ॾिसण वारी शइ ॾियनि, कुझु में बि न कंदे त जेके असां वटि संकट आहिनि उहे बि बाबा छा था कनि, दूर था कनि। असांजा दुख बि बाबा दूर था कनि। त तव्हां जेका बि सेवा कनि था, बाबा कहिड़े न कहिड़े रूप में अची करे पहिरियों असांजा ख़राब कर्म रखनि था, उहे घटिजी वञनि, उन खां पोइ सुठे सुख ॾियणु चालू करनि था। त ईअं न सम्झो भई असांखे फ़ाइदो न वेठो हुजे। सभिनी खां वॾी हिम्मत जेकी भॻवानु ॾियनि था, भई पंहिंजी हलंदी था हलनि बाबा असांखे, असांजी बाबा कंहिंजो मोहताज न रखियो आहे। इहा सभिनी खां वॾे में वॾी बाबा जी गिफ्ट आहे। त सभई मिली करे बाबा खे इहे ई अरदास करो त बाबा असांखे पहिरियों त बाबा सां रहिजी अचे ऐं बाबा असांखे कॾहिं बि कंहिंजो मोहताज न करे। शल रहिजी अचे, शल रहिजी अचे, शल रहिजी अचे, शल रहिजी अचे, बाबा रहिजी अचे, बाबा न पहुचाईंदा, बाबा हलंदे हलाईंदा, एंड ताईं आख़िरी ताईं बाबा जा सत्संग सेवा पिता दरदासी। एतिरो पाण खे गुरूअ ते भरोसो हुजणु खपे। त बाबा खे इहा ई प्रार्थना करूं, बाबा असांखे कंहिंजो बि मोहताज न करे। से हलाई
Baba